अस्सलाम वालेकुम दोस्तों। सोप सीरियल ड्रामो पाछनि जे पोयां जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे इन जी तफ़सील ॼाणण लाइ जेकॾहिं अव्हीं असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द अवां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॿुधायूं त जेको आहे सो ईंदड़ नई एपिसोड में रहीम जेको आहे सो अस्पताल में हूंदो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त उन्हनि जी धीउ अर्शिला पंहिंजे लाइ जेको आहे तमामु घणी परेशान हूंदी ऐं चवंदी जेका बि मुंहिंजी हालति ऐं बाबे जी हालति थी आहे उन सभिनी में जेको आहे सो मुंहिंजी ग़लती आहे। ऐं हू पंहिंजी अम्मा खां बार बार माफ़ी वठंदी ऐं पंहिंजे पीउ खां बि माफ़ी वठंदी, चवंदी त जेको आहे सो मूंखे माफ़ु करे छॾियो। ऐं होॾो वरी तव्हांखे ॿुधायूं त नेब जो ऑफिसर ईंदो रहीम खां जांच पड़ताल कंदो ऐं उन खां पोइ जेको आहे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अर्शिला काविड़जी वेंदी ऑफिसर सां, चवंदसि त हीउ तव्हां कीअं जेको आहे बाबे खां सवाल पियो कयो, तव्हांखे जेको आहे ॻाल्हाइण जो को तरीक़ो न आहे। तंहिंखां पोइ जेको आहे नेब जो माण्हू चवंदसि तूं फ़िलहालु ख़ामोश थी वञु। ऐं होॾो वरी तव्हांखे ॿुधायूं त जेको आहे सूमल जो केस जेको आहे सॼो साहिब ते लॻी वेंदो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त कमीनो शख़्स जेको आहे जमाल जेको आहे सॼो केस साहिब वीचारे ते आणे छॾींदो ऐं जेको आहे अख़बार में इहो लिख ॾेराए छॾींदो त जेको आहे सूमल खे जेको आहे सूमल जे मथां हमिलो जेको आहे साहिब ई करायो, जॾहिं त साहिब वीचारो हुनजो दीवानो आहे उहो कीअं थो हमिलो करे सघे। ऐं तव्हांखे ॿुधायूं हलूं त हिन ड्रामे में तमामु बहितरीनु मज़ो थियण वारो आहे। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं त ईंदड़ एपिसोडनि में हीउ ड्रामो अहिड़ो ख़ूबसूरत हलंदो, प्यार ऐं मोहबत जे हिसाब सां हीउ ड्रामो बहितरीनु ड्रामो आहे। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बहितरीनु ड्रामो आहे। दोस्तों तव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट में पंहिंजो राय ॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं नए वीडियो में, तेसिताईं रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।